जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरा की रिपोर्ट मुताबिक JUI जो इलेक्शन में धांधली खिलाफ दफ्तर JUI का प्रेस क्लब ताईं ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी और मौलाना अब्दुल जब्बार रिंद की अगवानी में मुजाहिरो धरणो रोड ब्लॉक ट्रैफिक मुअत्तल। खबर मूजिब जमीयत उलमा इस्लाम पारां दफ्तर JUI का प्रेस क्लब जैकमाबाद ताईं एक एहतजाजी मुजाहिरो ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी, तालका अमीर मौलाना अब्दुल जब्बार रिंद, मौलाना नसरुल्लाह घनियो, कारी अब्दुल वहाब लाशारी, सनाउल्लाह बिरोही, बाबू बलोच, चाकर खान जखरानी, ताज मोहम्मद अमरोटी, वाहिद बख्श उन्नड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कढियो वियो। मुज़ाहिरनि जे हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड हुआ जंहिं ते रैगिंग नामंजूर, झुर्लू इलेक्शन नामंजूर जहिड़ा नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां नारेबाज़ी कंदे शहर जे मुख्य DC चौक ऐं बद में प्रेस क्लब आॾो धरणो हुयो, जंहिं करे 2 कलाकनि ताईं रोड ब्लॉक ऐं ट्रैफिक मुअत्तल थी वई। उन मौक़े ते मुक़ररी तक़रीरुनि में चयो त मुल्की तारीख़ में बदतरीन धांधली थी आहे जेकॾहिं जैकमाबाद ऐं NA 190 ते PS2 ऐं 1 ते सरकारी अमले एजेंटनि खे यरगमाल करे जाली ठप्पा हया ऐं बाद में RO फार्म 45 जा नतीजा तब्दील करे छॾिया। उन्हनि चयो त पंहिंजो मैंडेट वापसि वठण ताईं एहतजाज जारी रहंदो।